मोटरसाइकिल आहे ट्रैक्टर बचना रोड था जो सो जरा वही रहियो आहियां छोकिरे खे खणण। अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल आप दोस्त भाई हेलो दोस्तों वही रहियो आहियां छोकिरे खे खणण। समझो मुंहिंजे घर में मुंहिंजे भाणे जो बर्थडे आहे तो हुन जे लाइ असां नंढो प्रोग्राम कयो आहे। हिन वक़्तु वञी रहिया वक़्तु ॾिसंदा रोड केॾो बि VIP लॻो पियो आहे। असां गॾु मोटरसाइकिल आहे ट्रैक्टर बचना VIP रोड था जो सो जरा वही रहियो आहियां छोकिरे खे खणण। इंशाल्लाह जेके बि सीन हूंदा तव्हांखे ॾेखारण जो Happy birthday.